अहल बैत तो पूरे घराननि जो नालो आहे। इन में पूरा फ़र्दन नबी करीम इस्लाम जो अहल घरवारियूं ॿिया चार ख़ानदान, तो उन सभिनी खे हिकु तरफ़ करे सिर्फ़ु 5 अफ़राद के अहल बैत जे हथ महदूद रखणु हिकिड़ो आम माण्हू सम्झी सघे थो त इहो समूरो पोयनि हक़ीक़तनि जो सौ सिधो इनकार आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा उला अहल बैती, ही मुंहिंजा अहल बैत आहिनि। हाणे काफ़ी माण्हुनि चयो त ॾिसो जेकॾहिं अहल बैत में ॿिया अफ़राद हुजनि हा त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿियनि खे बि त शामिलु कंदा न। जेकॾहिं अब्बास रज़ी अल्लाह ताला खे तव्हां अहल बैत मञो था, जॾहिं त इन टाइम ते उहे बि कोन आहे, मोबाइल जे टाइम ते तव्हां कहिड़े बुनियाद ते उनखे तस्लीम था कयो? तव्हां 5 छो था चयो? असां त मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पूरे आल खे पाक था सम्झूं। सिर्फ़ 5 अफ़राद के अहल बैत या 5 तन पाक छो चयो वेंदो आहे? हाँ, बसि इन शइ खे ग़लती चओ, मुग़ालतो चओ, ॼाणी वाणी इन खे साज़िश चइजे, जेको कुझु चऊं था चइजी सघे थो। त ॾिसो जॾहिं हक़ीक़तूं तव्हांजे साम्हूं पोइ सुवालनि जे जवाब में क़ुर पाक हादीस इन्हनि ते सभिनी शइ जी वज़ाहत करे छॾी आहे त अहल बैत तो पूरे घराननि जो नालो आहे। इन में पूरा फ़र्दन नबी करीम इस्लाम जो अहल घरवारियूं ॿिया चार ख़ानदान, तो उन सभिनी खे हिकु तरफ़ करे सिर्फ़ु 5 अफ़राद के अहल बैत जे हथ महदूद रखणु हिकिड़ो आम माण्हू सम्झी सघे थो त इहो समूरो पोयनि हक़ीक़तनि जो सौ सिधो इनकार आहे। अच्छा, वरी हिकिड़ो आम माण्हू जे ज़हन में हिकिड़ो सुवाल पैदा थिए थो त पोइ आख़िर माण्हुनि छो भला सिर्फ़ु इन 5 जे मामलात खे महदूद करे छॾियो? त इन मामले में ॾिसूं था हिकिड़ा अहिड़ा माण्हू जेके असीं सम्झूं था त हुननि खे बेसमझी जे बुनियाद ते अञा धोखे में रखियो पियो वञे। हाणे छा कुझु अहिड़ियूं रिवायतूं आहिनि, कुझु अहिड़ा आसार आहिनि जिन खे माण्हू सम्झी न सघिया। असुलु फ़ुक़दान या कमी उन्हनि जी पंहिंजी सम्झ जी हुई, पर उन्हनि बजाए पंहिंजे सम्झ सोच ऐं फ़हम जी कमी जो हुननि अहल बैत खे महदूद करे छॾियो। हाणे ग़लती किथां लॻी आहे जी मिसाल जे तौर ते सुनन तिरमिज़ी में अबवाबुल मनाक़िब में हिकिड़ो बाब मनाक़िब अहल बैत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशहूरु हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सैयदना अली खे, सैयदना हसन खे, सैयदना हुसैन खे, सैयदा फ़ातिमा खे रज़ी अल्लाह तआला अन्हुम अजमईन, उन सभिनी खे विहारे करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां हिकिड़ी चादर कढी ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हा उला अहल बैती, ही मुंहिंजा अहल बैत आहिनि। हाणे काफ़ी माण्हुनि चयो त ॾिसो जेकॾहिं अहल बैत में ॿिया अफ़राद हुजनि हा त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿियनि खे बि त शामिलु कंदा न। हालांकि उहे ॾिसनि नथा त अहल बैत खे ॿियनि खे त क़ुर हकीम मुख़ातिब थी करे अहल बैत करार ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ ॿियो ॾिसो न, इन हदीस खे जेको माण्हू ॾिसी करे या सोच रखनि था उहे माण्हू इन हदीस खे पूरो थो पढ़नि। हालांकि इन हदीस में ख़ुदि तिरमिज़ी शरीफ़ में अॻियां वज़ाहत मौजूदु आहे। ऐं जीअं हाणे तव्हांजे साम्हूं हवालो ॾिनमि शरह मुश्किल आसार जे अंदरि इन्नमा युरीदुल्लाह वारी आयत जी तफ़सीर में ॿिनि खोड़ सारे मक़ामात में वधीक वज़ाहत मौजूदु आहे। त इहो सॼो जेको मामिलो थियो सैयदा उम्मे सलमा जे हुजरे में, जेका नबी करीम इस्लाम जन जी घरवारी आहे, उन जे हुजरे में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वेठा आहिनि ऐं हीअ शख़्सियतूं गॾु वेठल अथनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे मथां चादर करे पाण फरमाइनि था, बल्कि दुआ था घुरनि अल्लाहुम्मा हा उला अहल बैती, त या अल्लाह ही मुंहिंजा अहल बैत आहिनि। त हदीस में इहे बि अल्फाज़ आहिनि, सैयदा उम्मे सलमा फरमाए त अल्लाह जे रसूल आऊं पाण फरमाईंदा तूं त हुई अहल बैत में आहीं। हाणे काफ़ी अल्लाह जे बाननि ईअं कयो जो हदीस जो पोयों हिसो ख़तमु करे सिर्फ़ु अॻे हिसे खे आम करे चइनि ॾिसो अहल बैत में सिर्फ़ु 5 अफ़राद शामिल आहिनि। या वरी मुग़ालतो माण्हुनि खे हिते ॾिनो वियो, हीअ सही मुस्लिम जी हदीस आहे किताबुल फ़ज़ाइल जी बाब फ़ज़ाइल अली इब्न अबी तालिब जी, त जॾहिं मुबाहले वारी आयत नाज़िल थी सूरह आल इमरान जी, त यहूदियुनि खे ईसाइनि खे दीन जे दुश्मननि खे जॾहिं मुबाहले जी दावत ॾिनी वई त उन मुबाहले जी दावत जे टाइम ते ईअं थियो जो जॾहिं इहा आयत नाज़िल थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अली खे सॾु कयो, सैयदना हसन खे, सैयदना हुसैन खे ऐं सैयदा फ़ातिमा खे रज़ी अल्लाह तआला अन्हा, उन्हनि खे साम्हूं करे पाण फरमाए त मोबाइल जॾहिं हिननि खे वठी थो वञा। हाणे काफ़ी माण्हुनि चयो त ॾिसो बाबा जेकॾहिं ॿिया अहल बैत हुजनि हा त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियनि खे बि त शामिलु कंदा न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु इन्हनि खे जेको सो शामिलु कयो, लिहाज़ा इहे ई अहल बैत आहिनि। इहो दलील ईअं ई चइबो जो सूरह अनाम जूं जेके आयतूं आहिनि जंहिंमें अल्लाह ताला 18 नबियनि जो नालो खयो, ववहबना लहू इसहाक़ व याक़ूब, पूरो को माण्हू इहा आयत पढ़ी करे आख़िर में चवे त यूशा बिन नून जेको आहे उहो नबी कोन्हे। उन खां पुछिजे छो नबी कोन्हे, त सूरह अनाम जी आयत में कोन्हे, हिते सिर्फ़ु 18 नबी आहिनि। उन अलाह जे माने खे इहो सम्झाइबो त अलाह जे माना इन आयत ते समूरो दीन त कोन्हे को, ॿियनि आयतुनि में तस्करो मौजूदु आहे। जेकॾहिं मुबाहले जे टाइम ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿियनि खे शामिलु कोन्हे कयो त ॿियनि जो तस्करो ॿियनि मौक़नि ते त मौजूदु आहे। ऐं उन खां पोइ ॿी ॻाल्हि वरी बल्कि टी ॻाल्हि इहा त सैयदना अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु जन खे त शिया अहल बैत में सम्झनि था
उहे बि इन शइ जो इक़रार कंदा त उहे अहल बैत में हुया। त वरी ख़ुदि उन्हनि खां सुवाल थो थिए, जेकॾहिं अब्बास रज़ी अल्लाह ताला खे तव्हां अहल बैत मञो था, जॾहिं त इन टाइम ते उहे बि कोन हुआ, मोबाइल जे टाइम ते, तव्हां कहिड़े बुनियाद ते उनखे तस्लीम था कयो? उहे फिर फोर चवंदा ॿियनि दलाइल जे बुनियाद ते। त असीं अहल सुन्नत वारा बि इहा ई ॻाल्हि कयूं था, जेकॾहिं तव्हां ॿियनि दलाइल जे बुनियाद ते सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला खे शामिलु कयो था, त छा असीं ॿियनि दलाइल जे बुनियाद ते ॿियनि शख़्सनि खे शामिलु कोन था करे सघूं? या आम तौर ते वरी इहो मुग़ालतो ॾिनो थो वञे त अहल सुन्नत वारा चवंदा रहनि था त नबी करीम अलैहिस्सलाम जन जूं नियाणियूं बि अहल बैत आहिनि। जेकॾहिं नियाणियूं बि अहल बैत आहिनि त इन टाइम ते त नबी करीम अलैहिस्सलाम जन त सिर्फ़ु सैयदा फ़ातिमा खे आंदो, ॿियनि खे छाले कोन आंदो, माना तूं अहल बैत में कोन हुयूं। हालांकि हिकिड़ो आम माण्हू बि सम्झी सघे थो त हीउ वाक़ियो तक़रीबन सन 9 हिजरी जो आहे, ऐं 9 हिजरी में नबी करीम अलैहिस्सलाम जन जूं जेके बाक़ी 3 नियाणियूं हुयूं उहे त वफ़ात करे चुकियूं हुयूं, दुनिया छॾे चुकियूं हुयूं। हाणे ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो त हीअ जेके तव्हांजे साम्हूं बाद रिवायतूं ज़िक्र कयमि, इन्हनि में बेसमझी चओ या सम्झो लाशूरी चओ या ज़ुल्मी ज़्यादती चओ या तअसुब चओ तशद्दुद चओ, इन बुनियाद ते इन्हनि शयुनि खे साम्हूं रखी करे इहो ज़हन बनायो वियो त जेको अहल बैत जा अफ़राद 5 बाक़ी कोन्हनि खे, जिन त अल्हम्दुलिल्लाह अहल सुन्नत जो अक़ीदो सभिनी खां सुहिणो, सभिनी खां वणंदड़, सभिनी खां प्यारो अक़ीदो आहे। तव्हां 5 छो था चओ? असां त मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पूरे आल खे पाक था सम्झूं, असांजे नज़रनि में नबी करीम अलैहिस्सलाम जन जो पूरो घराणो पाक आहे। हाणे इन्हनि शयुनि खे सोचे हिकिड़ो माण्हू मुवाज़नो करे सघे थो, हिकिड़ो उहो तबिक़ो आहे जेको नबी करीम अलैहिस्सलाम जे ख़ानदान जे सिर्फ़ु 5 माण्हुनि खे पाक थो सम्झे। हिकिड़े पासे ॿियो उहो तबिक़ो आहे जेको नबी करीम अलैहिस्सलाम जे पूरे आल खे, घर वारनि खे, न्याणियुनि खे, सोटनि खे, चाचनि खे, जेके जेके तस्करा तव्हांजे साम्हूं कयमि, सभिनी खे अहल बैत मञे थो। ऐं हाणे माण्हू सोचे वठनि त मुहबत, उल्फत, एहतराम ते कंहिंजो नज़रियो क़ाइमु आहे। बिहम्दिल्लाह ताला इन समूरी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखण खां पोइ इहो मालूम थिए थो त सिर्फ़ु 5 शख़्सियात खे 5 तन चवण इहा ग़लति फ़हमी आहे। सोच या रखिजे त नबी करीम अलैहिस्सलाम जे आल जो हर फ़र्द जेको पाक आहे। अल्लाह पाक सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन, बारकल्लाहु फ़ीकुम। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।